नाज़रीन अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिंध जे नए माली साल जे लाइ 14 खरब 77 अरब रुपयनि जी बजट अॼु पेश कई पई वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास हली रहियो आहे। सिंध काबीना बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध काबीना सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन में 20% वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां गाज़ी झंडेर खां। गाज़ी छा तफ़सील आहिनि? गाज़ी छा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु असेंबली जे ऐवान में नए माली साल जी बजट पेश कई वञे पई। इन हवाले सां वॾे वज़ीर से मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जे इजलास में बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। मजमूई तौर ते जेको बजट जो तख़मीनो आहे सिंध सूबे जी जो 1477 अरब रुपया तय कयो वियो आहे। अॼु प्लानिंग डिपार्टमेंट जे तरफ़ां ही जेका माली साल वारी बजट आहे कैबिनेट में ब्रीफिंग ॾिनी वई। अॼु सिंध सरकार जे तरफ़ां बजट तजवीज़ असेंबली में पेश कई वञे पई। उनमें सरकारी मुलाज़िमनि जी पघारनि में 20% इज़ाफ़ो कयो वञे थो, जॾहिं त आम जेको मज़दूर आहे सिंध में निजी शोबे में या पब्लिक सेक्टर में उनजी जेका पघार आहे उहा 25,000 ताईं उनजी हद मुक़ररु कई वेंदी। ज़रिए मथां मालूमात मिले पई त अॼु कुझु देरि में जेका सिंध जे ऐवान अंदरि बजट सरकार जे तरफ़ां पेश कई वेंदी। उनमें तरक़ियाती बजट जो जेको तख़मीनो आहे उहो लॻभॻि 250 अरब खां वधीक हूंदो, जॾहिं त कॉलेज एजुकेशन जी मतिलबु 20 अरब रुपया थिया वेंदा। अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ जेके डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि में ख़ासि तौर ते इरीगेशन डिपार्टमेंट में 73 अरब रुपयनि जी बजट रखण जी तजवीज़ आहे। ऐं जेको मकानी खातो आहे उनजी 119 अरब रुपया बजट रखी वेंदी, जॾहिं त घरू खाते जी बजट ख़ासि तौर ते अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करण लाइ वधाए 105 अरब रुपया रखण जी तजवीज़ आहे। कुझु देरि में सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध जे ऐवान में बजट पेश कंदो। ठीकु आहे गाज़ी, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।